नाज़रीन मां वक्ती मौजूद हस्तूं का दौड़ जो इलाका से 60 मेल हमादा प्रेस क्लब 60 मेल तरफा तमाम बेहतरीन इवेंट नूर शाह ग्राउंड मुनक़िद खुदे इतना मौजूद क्रिकेट शाकीन ऑर्गेनाइजर मेहमान फोला रुशिया शेष विचार माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम है। इवन माशाल्लाह सही 4 साल भी जो प्रोग्राम हले कती है माशाल्लाह ज़बरदस्त 60 मेल माशाल्लाह प्रोग्राम ये करे सॼो नवाब शाह ज़िला प्रोग्राम सिर्फ वञे अप्रिशिएट खणे प्रोग्राम रा माशाल्लाह प्रोग्राम करे गलत जो हवा जी खात्मा कती भी माशाल्लाह इवेंट जेके ज़बरदस्त हर साल भी बेहतर आहे इहो क्रेडिट तव्हां ॾे वञे थो नुमाइंदनि जे लाइ तमामु बहितर आहे। ॿी ॻाल्हि आहे त जेको 12 महीने मज़ो थो थिए रमज़ान शरीफ़ में इन में ज़बरदस्त पर अहिड़ी ॻाल्हि आहे त हीअ रांदि जेको आहे कंहिं नौजवान खे कंहिं हीअ जुआ खां ॿिए खां बचाए थो। प्रेस क्लब जे तरफ़ां जेको इवेंट थियो आहे मां सम्झां थो तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मेमोरियल टूर्नामेंट कयो आहे, नाइट प्रोग्राम कयो आहे ऐं हिते शाइकीन क्रिकेट जेके आहिनि तमामु असांखे नज़र अचनि पिया ॼण मदहोश हुजनि रांदि ॾिसी करे ऐं मक़सदु पढ़ियल लिखियल तबिको ऐं उन खां पोइ मक़सदु तमामु एडुकेट तबिको हिते आयो आहे ऐं मां सम्झां थो त अहिड़ो इवेंट मां सम्झां थो ज़िले जे वॾो न पर डिस्ट्रिक्ट लेवल डिवीज़न लेवल जहिड़ो आहे। असगर बाबू भाई जी तब असां पूरी सिंध में इवेंट में कमिट कंदा पर जेको हिन इवेंट में मज़ो आहे 60 मेल प्रेस क्लब जी पूरी टीम जसलाए थी इन इवेंट के कराइण में ऐं अहिड़े दौर में अहिड़ो इवेंट कराइण मुंहिंजे ख़्याल में हिकु बहितरीनु अमल आहे। छो जो कंहिं चयो त मैदान आबाद हूंदा त अस्पताल वीरान हूंदा ऐं अॼु ॾिसी इहो साबित थियो त वाक़ई मैदान आबाद आहिनि अस्पताल वीरान आहिनि। प्रेस क्लब 60 मेल तरफ़ां हर साल जेको आहे सो असां नाइट क्रिकेट टूर्नामेंट कराईंदा आहियूं पंहिंजी मदद पाण तहत जेका असांजी मुकमिल टीम आहे उन सां गॾु उनखे जेको आहे सो सरप्राइज़ ॾींदा आहियूं। हितां जा जेके रांदीगर आहिनि जेके प्लेयर आहिनि उन्हनि खे हिकिड़ो वॾो मेगा इवेंट असां ॾींदा आहियूं तफ़री आहे रांदीगरनि जे लाइ। यकीन ॾिसो था त सिंध गवर्नमेंट जो को बि सहकार न आहे उहो कहिड़े बि हवाले सां हुजे कहिड़ो बि डिपार्टमेंट हुजे आम ग़रीब माण्हू खे त को बि सपोर्टिंग न आहे। रात के लिए इस इवेंट को ये इवेंट एक ऐसा इवेंट है शायद सिंध में ऐसा कोई इवेंट नहीं होता जो प्रेस क्लब 60 मेल की तरफ से ऑर्गेनाइज़ की जाती है। इसमें बहुत सारे सहूलतें दिए जाते हैं शायकीन क्रिकेट को क्रिकेटर्स को किसी के साथ नाइंसाफ़ी नहीं होती और हम जी क्रिकेट जेका रांदि आहे या तमामु बहितरीनु रांदि आहे ओपन ग्राउंड में खेॾी वेंदी आहे। हिन में माण्हू हारण बि सिखे थो माण्हू जा जज़्बनि जी ख़बर पवे थी हू पंहिंजे जज़्बनि ते केतिरो कंट्रोल करे थो। नाज़रीन सुमाए मेहमान ऑर्गेनाइज़र ऐं क्रिकेट शाकीन सुमा चेवरश कंदा थो त इनके टूर्नामेंट बीह खपा क्रिकेट नौजवान जो बूसट दौर दराख्तो जो गलत सोबत दराख्तो त हिते इवेंट खाना सुठा माहौल है तमाम बेहतरीन प्रोग्राम है जो क्रिकेट शौकीन स्पोर्ट वगैरह बीह त अस्पताल खाली बीह ऑर्गेनाइजर कुछ त हितां हुकूमत तरफ मार का रिलीफ न मार ग्राउंड है। कैमरा टीम मंगावरिया असगर बाबूरिन वस्ट न्यूज़ दौड़।